चिड़ेल हुकुम कयो कमाल बाबा हुकुम कयो तू ऐं मज़र निकिरी वञो जेतिरा भी माण्हू गॾु करे सघो उन्हनि खे वठी अचो त असां ॿुधायो दिलावर ख़ान खे त असांजी ज़मीन मथां कब्ज़े करण जो अंजाम छा थींदो आहे। हाज़ुर बाबा हाज़ुर सॼे ॻोठ खे गॾु था कयूं सॼे ॻोठ खे गीले वठी अचो कंहिं बि घर में न पोड़ो रहे न जवान जेकॾहिं हेॾां अचण खां केर बि कन कढाए त हुनखे सज़ा असां पाण ॾींदासीं। बाबा साईं घरनि में को बि न रहंदो को बि माण्हू घर में न रहंदो सभिनि खे ॿुधाए अचु मदर त सुबुह जो पंहिंजे हथियारनि समेत हिते पहुची वञनि जेकॾहिं उन्हनि वटि बंदूकूं न आहिनि त पोइ लठ ॾेई कुहाड़नि सां हिते पहुची वञनि त पोइ मां पंहिंजे दुश्मन खे ॿुधाईंदुसि पंहिंजे दुश्मननि खे त मूसा ख़ान जो वेर कारी हर ते पेर आहे कारी हर ते पेर। दरखन तोखे हिकिड़ी तकलीफ़ ॾियणी आहे। दोस्तनि जे कमनि खे मां तकलीफ़ न आहियां सम्झंदो रुस्तम खान न आहियां सम्झंदो हुकुम कयो मूंखे छा करिणो आहे। मुंहिंजा ॿ दोस्त जेल में आहिनि पीरल ऐं मंज़ूर। चइबो त पीरल ऐं मंज़ूर पुलिस जे रुख चढ़ी विया। हा उन्हनि खे आज़ादु करणो आहे। मथां कहिड़ा केस अथनि? दरखन खून जो केस त कोन अथनि पर पोइ बि पुलिस कई कूड़ा केस ठाहे उन्हनि मथां आया हूंदा। कूड़नि केसनि खे मुंहुं ॾेई वठंदासीं। जेको बि ख़र्चु ईंदो मां ॾियण लाइ तयारु आहियां। तव्हां सिर्फ़ु वकील सां मिली उन्हनि जी अॻुपो कयो। रुस्तम खान दोस्तनि खां वधीक पैसा न आहिनि हूंदा। यार कीअं बि करे दरिया ख़ान कीअं बि करे मूंखे इहे ॿई दोस्त आज़ादु कराए ॾे। घबराए न रुस्तम खान तुंहिंजा दोस्त जल्द ॿाहिरि ॾिसंदे। मां दोस्तनि खे अकेलो सड़न लाइ छॾे नथो सघां। हू ॿाहिरि निकिरी अचनि पोइ दोस्तनि जी मर्ज़ी आहे हू मूंसां साथ ॾियनि या न ॾियनि। जे हमराहनि जी ज़रूरत हुजे त मां हाज़ुर आहियां। न दरिया ख़ान संगत जी दुआ खपे बाक़ी पंहिंजनि दुश्मननि लाइ मां अकेलो ई काफ़ी आहियां। सॼो ॻोठ खिलाए छॾी और न सॼो ॻोठ खिलाए छॾी मथां अड़ी न सोची न सम्झी धोवणी ओटा कमी कई कह राजे सर ॾेखारो हुजे पिनण जे लाइ त सॼो ॻोठ तो पिनाए बाक़ी उते माण्हू नथा खिलनि वियासीं नंढे रहे सखो हाल अहवाल पुछण त हाणे ॻोठ तो खिले तो ते। असां अञा मुआ न आहियूं जीअरा आहियूं जो तूं वठी ओटा कोन ते घुमंदी। इन कम जे लाइ तूं जीअरो बि आहे तो में साह बि आहे जे उते वञे त गिरह मिले ई त खाइण जे लाइ बाक़ी जेकॾहिं कमाइण जे लाइ चओ त पोइ टप चढ़ियो तो वञे पियो। अच्छा जी पोते के कम जो चइजे त बंदूक आई दे वॾो पोतो दे भागो थी वियो। अरे रे ओ सांडा तू मट कर मां तो न आया खैरा जे सर ॾेखारो हुजे सच त चए थो पियो। हूअ बि चाची असां सचा त मां अम्मा ई बाबा पाण में ॻाल्हाइनि था तो विच में टपो न ॾिनो त मिड़ई खेर आ। विच में न ॻाल्हाए वो मां जे विच में न ॻाल्हाए त फाटी मरे। केतिरो बददो जा पर तो कतो तो कत्या खैरा जे सर ॾेखारो हुजे ॿिन्ही जो कारो मोह हिक जहिड़ो आहे। वादी चाची वाह बधाई तजी बिन्ही जो कादो मुझो तो कदी के दो अच्छी दादी आने जो ख्याल करे। अरे रे मुड़ी न थो हां तुंजी अॻियारी बंद न थी छोरी मां जहां जो रोक रोक पंहिंजे ने गुग पखीअ खे बचाया बचाया अजय बाबा के वकील छो तो करी। कहरा जे सर ॾेखारो हुजे ॿिन्ही खे ने ॼाड़ीअ हणण खां सवाइ अचे बि छा थो। इहा ॻाल्हि न कर चाची मूंखे गदो कुझु ईंदो आहे मां सयूं ठाहे वञा हलवो ठाहे वञा कॾहिं कॾहिं पाको दाम ठाहे ॾींदो आहे। छा एॾियूं शयुनि जा नारा न वठो अजय वाद पियो पाणी थिए पोइ वधो ठयो ठयो हाणे घणो दाफ न। कहरा जे सर ॾेखारो हुजे अमर छॾे ने त थापे ढव कनि। चाची जन अली में जे आदत जी मुगाले कोन कई आहे न त सभिनी जो बात पासी पा बस हाणे बस कहरा जे सर ॾेखारो हुजे सुञाईअ ते अहिड़ियूं ॻाल्हियूं न कर वेही। चाची चाहे त कोन था सघूं पर ॻाल्हियूं करे दिलि कुझु बि न कया था। हाणे चुप करे वेहो तोखे बि दिलि अचे थी आहे कुझु कोन वता खोला खोला बुक जी वधाए त वरी जबरदस्ती अरे बस कंदे गाॾी आहे हेॾो निरड़ में नींद को तो ना हुजे
हैदर 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 कानून नई ख़बर ॿुधी अथी? कहिड़ी नई ख़बर आहे? दिलावर खान जो भाउ हाकिम खान ज़ख़्मी थी पियो आहे। हाकिम अली खान ज़ख़्मी थी पियो आहे? एॾी वॾी जुरत कंहिं कई? ॿुधण में आयो आहे त मुराद मारिजी वियो आहे ऐं दिलावर खान FIR मूसा खान जे मथां कटाई आहे। किथे ईअं त नाहे त मुराद खे हथ सां ॾारो ॾेई ऐं रईस मूसा खान जे मथां केस दाख़िल कयो अथनि? जेकॾहिं मुराद खे हथ सां ॾारो ॾिनो अथऊं त पोइ हाकिम खान खे ज़ख़्मी करण जी कहिड़ी ज़रूरत हुई? कुर्बान अञा किथे इहो कमु आचर जो त नाहे? कुझु अफ़वाह इहे बि हलनि पिया। पोइ इहो पक सां कमु आचर जो हूंदो। पंहिंजे दोस्त खे छॾाइण लाइ विया हूंदा ऐं उते मुक़ाबिलो थियो हूंदो जंहिंमें रईस हाकिम अली खान ज़ख़्मी थियो हूंदो ऐं आचर हमेशह जीअं पोइ ते भॼणु शुरू कयो हूंदो। उन खां पोइ रईस दिलावर खान वारा मुराद खे मारे छॾियो हूंदो। कोई केस मूसा खान जे मथां छो? आचर झंग जो रोल सो उनखे केसनि जी कहिड़ी परवाह? बाक़ी रईस दिलावर खान मूसा खान खे कमज़ोर करण लाइ उनजे मथां केस दर्ज करायो आहे। कुर्बान अञा पोइ छा सलाह अथई? पोइ हलो त हाकिम अली खान खे ॾिसी अचूं ऐं जेका असल हक़ीक़त आहे न उहा बि मालूम करे अचूं। हिन वक़्तु हाकिम खान खे ॾिसणु लाज़मी आहे कानू? दिलावर खान आहे मोहबती माण्हू। हिन वक़्तु न हलियासीं त हू दिलि में कयो। जेकॾहिं हुन सां मिली आयासीं त हू उन खां बि वधीक असांजी इज़त कंदो। छो त रईस दिलावर खान वॾे कम जो माण्हू आहे। असांखे कंहिं बि वक़्तु कमु अची सघे थो। बाबा इहो ई वक़्तु आहे तां निकिरी हलण जो। अम्मा तूं चए थी त मां तुंहिंजो चवण वठी हितां हलण लाइ तयारु आहियां, पर मां उन्हनि ज़ालिमनि जे रग रग खां वाक़ुफ़ आहियां। पर मूंखे ख़बर आहे त असां दुनिया जे कहिड़ी बि कुंड में छो न हली वियूं, वरी बि उतां गेले अचे हिते फिटो कंदा। बाबा तूं रुगो हिकु चकर दिलि जले हिन घाड़े मां निकिरण जी कर। ख़ुदा कंदो असां उन्हनि खे सॼी ज़िंदगी हथ न ईंदासीं। ठीकु आहे मां, तुंहिंजे चवण ते मां इहो कदम खणां थो। वधीक मालिक खे पारत आहे। बाबा पोइ मां कपिड़ा लटा ठाहे वठां? जल्द कर मां, जल्द कर। जेको कम जो सामान हुजे ॿधी वठ त निकिरी हलां। देर न लॻंदी बाबा, देर न लॻंदी। वधीक मालिक खे बाजित पवंदो। उहो रहीम बि आहे, रहमान बि आहे। तोखे पारां था मुंहिंजा रब। अम्मा एतिरो जल्दी सामान ठाहे वरितई? अॻिन में ई ॿधी रखियो। चङो अचो अचो, जाते दाणो पाणी नसीब हूंदो हली निकिरंदा पाणी। ख़बर नथी पवे जबान एतिरी देर छो कई आहे? असांजे मारण जे चक्कर में त न आहे न। मारण एतिरो आसान न आहे जो मूसा खान जा माण्हू ईंदा मारे असांखे हलिया वेंदा। मजू कुझु अकुल खां कमु वठ। जेकॾहिं मूसा खान वारनि हला कई त पूरो धण हमरान जो वठी ईंदा धण। पोइ हेठि 4-5 ॼणा असां हुननि खे छा कंदासीं? अदा वारनि अचण में देरि कई आहे त मां छा कयां? मुंहिंजी जेकॾहिं सलाह वठी त असां मां को हिकु वञी हुननि खे वठी अचे। अॼोको ॾींहुं ॾिसूं था। राति हिकु न हिकु माण्हू मोकिलियूं था, अदा ऐं हाकिम खान जे माण्हुनि खे घुराए था वठूं।
ॾिस मूं इन तरफ़ खां घेरे में अची विया आहिनि। ॿुधाए न जे शमन भेणो थी त भेण वञणो थी त वञ। उन खां अॻु चारई तरफ़ घेरे में अची वञूं। मां वञे ई थो मजो। शमन जवान न चइबी। तो ही जवान सही। मां वञा थो खेरल वञा थो। मुर्शुती मोर्चा संभालियो जेको ॿाहिरि निकिरंदो को मारियो वेंदो। खेरो चारे तरफ़ खां थियल अथई मजो। खेरो चारे तरफ़ खां थियल अथई। ॿ तरफ़ रखियल हुई खेरो संभालियो। ॿ तरफ़ असां था संभालियो। जल्दी कयो जल्दी। मजू जवाबी फायरिंग कंदो रह जेसि ताईं ॻोठ मां हमरा नथा अचनि। रुका मां सम्झां थो त मूसा खान जे माण्हुनि असांजे माण्हुनि जे मथां हमला कई अथई। पर रईस हाकिम खान भी हिते आहे ऐं जबार वारा बि हाणे पिया वञनि। बाबा मां त सम्झां थो त पोयां हमरा बचंदा ई कोन। उहे सभु मरी वेंदा। अरे पूरा भाई त सदाई कदो न संगत मुंहिंजो बाखे दंद पाए। इहो छा केरे पिया पोइ वञ न भाउ जा कफन रफन जो बंदोबस्त कर हलो। असां वॾा खुद ई माण्हू असांजे भाउ खे केर थो मारे ॿार त कटियासीं। खिनी माण्हू पुलिस तो सीधा वरन त लिकी दो वञी रोजी रहंदा वॾी बि कोन थो मरी छड़ा। पुलिस लिकी वई आहे पुलिस लिकी वई आहे। ठप कर पुलिस लिकी वई। दादा पासो असां हिते छा बीठा था कयूं। असां भली हम हिक था आहियूं न। असांजे कहिड़ो कम जो असांजी मोट जे मुंहं में पऊं। अरे पोइ मदन ते पियो ई त बि हयाती सां प्यार अथई। हे वरी ॾिस कंबू खान खूनी माण्हू ॿुधी मर। छो ॿुधी मदा तव्हां नथा वञो न असां वेंदासीं। असां हा असां फायरिंग करंदासीं वञी जित कींदा वञूं नाज़े हेतिरी याली हलत लठ में फायरिंग कंदासीं।